मोज़िज़ व्यूअर्स, हेलो एंड हाय। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। कल्ह तव्हां ॾिठो त कंडियारो में सिंधू नवाज़ गांगरो, हमज़ा चांडियो ऐं सरमंद शाह जॾहिं पुरअमन एहतिजाज कयो समाजी बुराइनि जे ख़िलाफ़, त SHO कंडियारो कुर्बान उर्फ़ कुर्बू कलवड़ उन्हनि ते इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जो तशद्दुद करे ऐं उन्हनि जी तज़लील करे उन्हनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया। ही कुर्बान कलवड़ अकेलो न, पर सिंध में अहिड़ा कई SHOs आहिनि, कई पुलिस एहलकार ऐं ऑफिसर आहिनि जेके मंशात फ़रोशनि जा साथी आहिनि ऐं जेके भोतारनि ऐं वॾेरनि जा वाठा आहिनि, जिन पंहिंजी इज़त, पंहिंजे धरती, पंहिंजे वर्दी जी इज़त ऐं पंहिंजे प्रोफेशनल खे लॼायो आहे। अहिड़ा खोड़ SHOs आहिनि जेके सिंध में नियाणियुनि ते ऐं बेगुनाह बेकसूर माण्हुनि ते तशद्दुद कंदा, उन्हनि खे गिरफ़्तार कंदा, हिसाईंदा रहंदा। मूं काल्ह बि सिंधी माण्हुनि खे इहा गुज़ारिश कई त हाणे बर्दाश्त ख़तमु कयो, पाण मां अहिड़नि पुलिस ऑफिसरनि जो घेराव कयो। ऐं अॼु मूंखे ख़बर पई त कंडियारो जे कोर्ट में कावड़ियल नौजवाननि हुनखे थुकूं बि हयूं, हुनखे चपाटूं बि हयूं ऐं हुनखे बेइज़त कयो। सभिनी सिंधी माण्हुनि खे, नौजवाननि खे खपे त उहे हाणे पुलिस जे दादागिरी जो, पुलिस जे दहशतगर्दी ऐं गुंडागर्दीअ जो जवाबु पुलिस जे ज़बान में ॾियनि। हीअ पुलिस जंहिं पंहिंजी इज़त सफ़ा खाक में मिलाए छॾी आहे, हीअ पुलिस जंहिं पंहिंजी वर्दीअ खे वॾेरनि जी जेको आहे सो सफ़ाईअ जो पोचो बणाए छॾियो आहे, उन पुलिस खे हाणे ईअं ई जवाबु ॾियो जीअं कंडियारो जे कोर्ट में तव्हां कुर्बू कलवड़ खे ॾिनो आहे। इहो SHO बल्दियाती इलेक्शन में मोरे में इन SHO PP मुखालफ़नि खे अगवा कयो, इन असांजे पोलिंग ते अची मूंखे, मुंहिंजी फैमिली ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि ते जेको आहे सो हिन ॾहका ऐं जेको आहे सो पंहिंजी बरबरियत जो इज़हार कयो हुयो, उनखे उते सां मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। सिंध में खोड़ अहिड़ा पुलिस ऑफिसर आहिनि जेके बहितर आहिनि, न हिन वक़्तु उहे गुमनामीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उन्हनि खे पोस्टिंग नथी मिले, पर सिंध में उहे पुलिस ऑफिसर जेके वॾेरनि जा बूट चटींदा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हांखे निंड कीअं थी अचे, तव्हांजो ज़मीर तव्हांखे कीअं माना हलाए थो, मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तव्हां केसीं ताईं माना इहा ज़िंदगी जीअंदव। जॾहिं तव्हां मरी वेंदो त तव्हांखे केरु बि यादि न कंदो सुठनि लफ़्ज़नि में। तव्हांजा असास अरबनि रुपयनि में हलिया विया आहिनि, पर तव्हांजो सुकून, तव्हांजी हैसियत, तव्हांजी इज़त 000 आहे। उन करे सिंध जा नौजवान जेके हिन वक़्तु कावड़ ऐं क्रोध में आहिनि, उन्हनि खे खपे त जीअं कंडियारो कोर्ट में SHO कंडियारो कुर्बू कलवड़ खे जवाबु ॾिनो आहे, तव्हां उनजी बेइज़ती कई अथव, उनखे चपाटूं हयूं अथव, उनखे थुकूं हयूं अथव। ईअं जेको बि SHO हाणे बेगुनाह बेकसूर मासूम माण्हुनि ते तशद्दुद करे त उनजो जवाबु उनखे सख़्ती सां ॾिनो वञे। कादिर चांडियो समेत जेके बि साईं ताज जो हुयो, जेके ॿिया सिंध जा माण्हू सिंधू नवाज़ गांगरो सां उनजी हिमायत करण लाइ कंडियारे पहुता, उन्हनि जी बि महिरबानी। ऐं ईअं हिक ॿिए जी मालिकी कयो, न त हीअ सिंध भोतारनि ऐं कामोरनि ऐं करप्ट पुलिस ऑफिसरनि गिड़काए छॾी आहे। उनखे आउं सम्झां थो त जेको कंडियारे में जे SHO खे जेको जवाबु मिलियो आहे, उहो अहिड़ो सॼी सिंध जे करप्ट SHOs खे अहिड़ो जवाबु मिलणु खपे। असीं चोर न आहियूं, असीं मंशात फ़रोश न आहियूं, असीं ॾोहारी न आहियूं, पर असांखे जीअण बि नथो ॾिनो वञे, पुरअमन एहतिजाज बि करणु नथो ॾिनो वञे। एॾो वॾो ज़ुल्म आउं सम्झां थो त ज़बरदस्त नौजवाननि कंडियारो कोर्ट में कमु कयो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं अदालतूं इन्हनि करप्ट SHOs खे सज़ाऊं न ॾींदियूं, अदालतूं जॾहिं इंसाफ़ जा फ़ैसिला न कंदियूं, त पोइ नौजवान जेके आहिनि, जेके क्रोध ऐं कावड़ में भरियल आहिनि, उन्हनि खे ई जवाबु ॾियणो पवंदो।